नाज़रीन साले पटमा सेवा के बी खबर ॾींदा हलूं त आबादगारनि पारां इरिगेशन अमलदारनि खिलाफ़ 15 ॾींहं खां वठी एहतजाज जारी। अनोखी इलामती बुख हड़ताल। असां पुकारे पुकारे थकी पिया आहियूं, केर बि ॿुधण लाइ तयार न आहे। आबादगार खबर मूजिब त साले पट लॻंदे सुनहरी 104 चैनल वाह पूछड़ी दे आबादगारनि गुलाम नबी शंभाणी, मोहम्मद रहीम गोरी, इस्माइल मंगरियो, गुलाम अकबर, गुलाम मोहम्मद शरीफ राणो मंगरियो ऐं ॿियनि जो इरिगेशन अमले जी लापरवाही खिलाफ़ साओगाह खाईंदे एहतजाज जारी रखंदे अनोखी इलामती बुख हड़ताल। आबादगारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पुकारे पुकारे थकी पिया आहियूं, लेकिन असां मिसकिननि जी दाम ॿुधण वारो केरु न आहे। हिननि चयो त इरिगेशन अमलदारनि रिश्वत वठी खीसा गरम करण में पूरा आहिनि, जंहिंजे नतीजे में असांजे हिसे जो पाणी बि बासर पंहिंजे फसलनि में हलाए रहिया आहिनि, जंहिं सबबि असांजा फसल सड़ी सुकी तबाह थी विया आहिनि। अॼु होटी असांजा माल मरी वियो आहे, असांजा वथाण ख़ाली थी विया आहिनि। असां पाण असांजा मासूम बचा पाणी न हुजण करे ई फाका कशी काटण ते मजबूर थी विया आहियूं। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो शाइन टीवी।